नाज़रीन, वलीर में बाड़ा बरसाती पानी में बुरी फोत थी विया आहिनि। तफ़सील रहियो आहे रब नवाज़ मस्तोई। जी रब नवाज़, छा तफ़सील आहिनि? आज बिल्कुल अफ़सोसनाक खबर आहे जॾहिं त मलीर कैंट थाणे जी हद मक्सी चौक भरिसां बरसाती पाणी में जेको आहे सो ॿ ॿारड़ा बुॾी फोत थिया आहिनि ऐं जंहिं त नए ठहंदड़ प्लाट में खॾ में जेको आहे सो केतिरो ई पाणी जमा थियल हुयो। बरसाति सबबु पाणी निकाल न थी सघियो, जॾहिं त ॿारड़ा जेको पासे मां था क्रॉस करे रहिया हुया त उहो जेको आहे पेर तिरकण सबबु उहो ॿारड़ा बुॾी विया, जंहिं त जेको आहे केतिरे ॻोल्हा बाद ॿारनि खे कढियो वियो त हुन जेको आहे जेको आहे न हुयो ऐं हिनखे फौरी तौर ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ॿारड़ा ॿई बुॾियूं फोत थी विया आहिनि। तस्दीक थी आहे जंहिं त वाक़िया रहंदे ते मलीर कैंट पुलिस अची वई आहे, जंहिं त फोती जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जंहिं अस्पताल बाद ॿारड़नि खे जेको आहे सो वारसनि हवाले कयो वेंदो। जी रब नवाज़, तव्हांजी महिरबानी।